सूबेदारे में लॉकडाउन सबब शहर बंद हुजण करे दिहाड़ी कमाईंदड़ पोरियतन पारां एहतजाज कयो वियो। ॻोठ कमाल लाशारीअ जे मर्दन तोड़े औरतन मसामात शकीला, नूर खातून, रेशम लाशारी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ कमाल लाशारीअ में 800 घर आहिनि। समूरो तबिको मज़दूर ऐं पोरियत आहे। जॾहिं त काउंसलर खाधे पीते जो सामान मनपसंद माण्हुनि खे ॾिए पियो, हुननि वधीक चयो त इमरजेंसी सबब मज़दूरी लाइ बि घरां निकिरी नथा सघूं। एहतजाज कंदड़नि वज़ीर आला सिंध, डीसी खैरपुर ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त राशन मुहैया करे फाका कशी खां बचायो वञे। तो वो पाण पंहिंजी मनमानी करे पंहिंजी मर्ज़ी सां रात जे पेट में पंहिंजो पंजनि खे माल पियो थो खाराए। ग़रीब आवाम मरी वई मिसकीन दाऊं पिया था कनि। हिन महिल ॿार पधर ते निकिरी आया आहिनि त असांखे माल ग़रीबनि जो माल वॾेरा खाई आहे, ज़मींदार खाई आहे, सरमाएदार खाई आहे, ग़रीबनि जो को ॿुधण वारो कोन्हे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।